करमपुर बरसां रात देर सां शबीराबाद करमपुर थाणे जी हद मंधाणी पुलिस चौकी वटि पुलिस जे मुबैना मुक़ाबले में फायरिंग में क़तल थियल तंगवानी जे ॻोठ मोहम्मद अमीन जाफ़री वासी मक़तूल ग़ुलाम हुसैन जाफ़री वाक़े ख़िलाफ़ आल जाफ़री इताद जे अॻवाननि एडवोकेट मोहम्मद ख़ान जाफ़री ऐं मक़तूल जे वारसनि जी अॻवानी में करमपुर थाणे जी हद इंडस हाईवे मीर बगन खान बियाणी लाड़ो वटि रोड ब्लॉक करे टारनि खे बाहियूं ॾेई धरणो हंयो वियो आहे। मुज़ाहिरीन वाक़े ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कंदे इंसाफ़ जो मुतालबो पिणु कयो और रोड ते धरणे सबबि रोड जे ॿिन्ही तरफ़नि खां मुसाफ़िर गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लॻी वियूं। वक़्ता करण लाइ ॾिसंदा रहो OJTN वेब न्यूज़ करमपुर। SHO भयो के गिरफ्तार कयो वञे। SHO करमपुर के गिरफ्तार